अदब वारी जाए ते एतिरो जल्दी जल्दी न वञिबो आहे। अदब वारी जाए ते एतिरो जल्दी जल्दी न वञिबो आहे। उन दीदार खे सांडबो आहे। ऐं सोबती फ़कीर वेठा आहिनि। पीर सिंह छटर वारे बादशाह बि फर्ज़ी हज हिकिड़ो कयो आहे। किथे मुंहिंजे महबूब करीम सां वञी कांटो मिलियो आहे। कीअं मुंहिंजे महबूब सां वञी जोड़ मिलायो थन, सुन्नत मुझे महबूब जी अदा कई थन। हाणे अर्ज़ पे कयम जने मदीने शरीफ खां मुझो महबूब फर्ज़ी हज जे लाए अरफात जे मैदान में आयो आ। 1,25,000 सहाबी मुझे महबूब करीम जो उनके चइबो आ जेको ईमान वारे अखियुनि सां तू बदू मुझे मुस्तफा जो दीदार कंदो आ। 1,25,000 महबूब जा सहाबी आया। जने खुतबो ॾियण महबूब शुरू कयो त पोयनि माण्हुनि इहे कपड़ा मथे कया, हथ मथे कया। मुंहिंजे हबीब फरमायो ये छा चवण चाहिनि था? हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ करे थो कुर्बान वञा ये माण्हू चवनि था महबूब खे अर्ज़ कयो पोयनि माण्हुनि जो दीदार कोन थो थिए, मुस्तफा खे चओ त मथे चढ़ी बीहे। महबूब थले मुबारक ते चढ़ी पियो त दीदार थिए। मुझे महबूब करीम फरमाया अबू बकर मुझी दाची का है, दाची पेश कई वई आ। उन जे आसन में मुझा महबूब वेठा ऐं दाची उठी बीठी आ। अगन भी चयो सुभान अल्लाह, विचन भी चयो सुभान अल्लाह, जेके आखिरी हुआ तन भी चयो सुभान अल्लाह। मुझे महबूब जे कल्ब मुबारक में ख्याल आयो वो मको पाक 4 माण्हू अबू बकर सिद्दीक़ अली करमुल्लाह वजुल करीम, ज़ैद बिन हारिस उम्मुल मोमिनीन बीबी खदीजतुल कुबरा, अबू बकर वडी उम्र वारन में, अली नंढी उम्र वारन में, ज़ैद गुलामन में, ज़ैफा औरतन में बीबी खदीजतुल कुबरा। वो भी दौर काफर तकलीफों तरह तरह जो दीदा है। अज अल्हम्दुलिल्लाह वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। रब जो चयो हो महबूब पोयों ज़मानो अञा भलो ईंदो, हिन में के मायूं न पुजी सघियूं हूंदियूं, के बीमार न पुजी सघिया हूंदा, जन वटि पंहिंजी सुवारी नाही उहे बि न पुजी सघिया हूंदा। उहे त घरनि में रहिया पर 1,25,000 दीदार जे लाइ आया आहिनि। मुंहिंजे रब करीम फरमायो ओ मुंहिंजा दिलबर नबी वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। अञा बि इहो कम क़यामत ताईं वधंदो वधंदो। महबूबा अञा बि रंग वधंदो, केतिरे ताईं वधंदो? इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतहु वरअयतन नास, माण्हू अखियुनि सां ॾिसंदा, माण्हू अखियुनि सां ॾिसंदा। किथे मुझे महबूब जो मदीनो, किथे भिड़ी, किथे मुझे महबूब जो मदीनो, किथे सिंझोरो, किथे मुझे महबूब जो मदीनो, किथे जैसलमेर जोधपुर, किथे मुझे महबूब जो मदीनो, किथे दारकी, किथे घोटकी। न को नेटवर्क, न को माइक, न को लाउड स्पीकर, न को का एमपी, न को मोबाइल, न को का अखबारा, न को प्रिंट, न को कंप्यूटर। का भी ज़ाहिरी अंग्रेज जी इजाद कयल शय ना है। अल्लाह ताला फरमाए तो वरअयतन नास, पो भी माण्हू ॾिसंदा। चइबो आहे न त तोखे पाणे ख़बर पवंदी, तूं अखियुनि सां ॾिसंदे रंग लॻंदो। अल्लाह से फरमाए माण्हू ॾिसंदा, छा ॾिसंदा? यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। मुझा महबूब अल्लाह जे दीन में फौजन जो फौजूं दाखिल थींदियूं, टोलन जा टोला दाखिल थींदा। अॼु किथे 2 माण्हू कलमो पढ़ियो, किथे 3 माण्हुनि कलमो पढ़ियो, किथे हिकिड़े माण्हू कलमो पढ़ियो। पर मुंहिंजा महबूब उहो बि दौर ईंदो वरअयतन नास, माण्हू पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा। यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। अल्लाह जो दीन कहिड़ो? अल्लाह जो दीन जेको मिठे मोहम्मद आंदो आहे, महबूब जेको आंदो उहो अल्लाह जो दीन आहे। रब करीम फरमायो उन में फौजन जूं फौजूं दाखिल थींदियूं। अवां अखियुनि सां ॾिसो पिया न,
अज ही जेको रंग आहे इहो इन क़ुरान जे आयत जी तर्जमानी करे रहियो आहे 15 सदियूं गुज़री वियूं आहिनि ॾिठो बि न आहे ॾिसण वारनि जो बि इश्क कमाल जो हो पर ॿुधण वारनि जो बि कमाल ॾिसण वारनि जे इश्क सां कंहिंजो इश्क न पुॼंदो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम नालो आहे अल्लाह जो नबी आहे जो सुभान अल्लाह मां गाॾी में किताब खोलियो ॻाल्हि त जेको ॿुधंदो पिया आयुसि पर गाॾी में ईंदे जो किताब खोलियमि न त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वटि उन टाइम हवाई जहाज़ हुयो ईअं सम्झो खणी हवाई जहाज़ तख्त सुलेमानी जंहिंखे खणी करे कुल्हनि ते घुमाईंदा हुआ जिन परियो देव सभु हुन जे ताबे हुया इन जाइ खां अची लंघियो जिते हाणे मुंहिंजे मुस्तफ़ा जो मदीनो 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 आहे चओ सुभान अल्लाह असांजो आहे घोटकी जो हिकिड़ो मखणो फ़कीर नालो आहे महारा उहो चवंदो आहे त अॼु उॾरी वञे गूंज ॾाढी लॻी आहे गूंज काथे मदीने जो माण्हू कोई मिले त ॿुधाए अॼु उॾरी वञे कांग ॾाढी लॻी आहे कांग कोई मदीने जो माण्हू काथे मिले त ॿुधा वठी अंगण ते अचांस वेही पुनल जो पुछांसि कोई मदीने जो माण्हू काथे ॾिसे त ॿुधा ओ मन को ॿुधाए हरम जो ॻाल्हियो मन को ॿुधाए हरम जो ॻाल्हियो गुंबज़ खज़रा करम जो ॻाल्हियो अॼु उॾरी वञे मोर तोते घोरियां वेही घोर कोई मदीने जो माण्हू काथे मिले त ॿुधाए ओ सिक मखणे खे उन दिलबर जी टांग लगल आ तै सुहणल जी अॼु उॾरी वञे गेरा मुंहिंजा चली विया थी जरा कोई मदीने जो माण्हू काथे मिले त ॿुधाए इन जाइ ते जिते मुंहिंजे सोने जो मदीनो आहे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयो अबा तख्त लाहियो साईं इते लाहियो हा बा तख्त बि लाहियो पर जुतियूं बि लाहियो जुतियूं पंहिंजे कच्छ में खणो पेर उघाड़ा कयो हे 5 मैल जेका ज़मीन आहे इते कंहिंखे बि सवारी न करणी आहे हर कंहिंखे अदब सां हलणो आहे प्यादल हलणो आहे जॾहिं 5 मेलनि जे अध ते आया हिकिड़ो सुलेमान अलैहिस्सलाम जो दोस्त आहे बादशाहनि जा दोस्त बि बादशाह हूंदा आहिनि उहो बि गद्दा जंहिंजो नालो तुब्बा ममालिक आहे उहे चवे थो ओ प्यारा सुलेमान छाजे करे लथो आहे असांजा त पेरनि में पथरियूं पियूं लॻनि तो बि बेज़ार लाहे छॾिया असां बि लाहे छॾिया हज़रत सुलेमान चवे थो ओ बादशाह ॻाल्हि ॿुध मां इन करे लथो आहियां जो तुंहिंजी ऐं मुंहिंजी दीद में फ़र्क़ु आहे तूं बादशाह मां अल्लाह जो नबी आहियां नबी बादशाहनि वटि ग़ैब जो इल्म कोन हूंदो आहे नबी वटि ग़ैब जो इल्म हूंदो आहे ओ भिड़ी वारा जे सुलेमान अलैहिस्सलाम वटि एतिरो इल्म ग़ैब जो आहे त मुंहिंजे मुहम्मद जो छा कमाल हूंदो साईं पोइ तूं पाण ॿुधा त छो लथा आहियो पाण फरमायो आख़िर ज़मान नबी हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह हिते ईंदो हिते उनजी मस्जिद ठहंदी हिते उनजा हरम ठहंदा हिते उनजो गुंबज़ खज़रा ठहंदो हिते उन महबूब जो आराम थींदो बादशाह चयो साईं ईअं जे ईअं आहे त पोइ यारनि जी मोकिलाणी तूं जाॾे वञ मूंखे दिलि सां मोकिल ॾे मां हिते विया मां हिते न हलंदुसि अॻिते न हलंदुसि मां वेठो आहियां हिते पियो दुआयूं घुरंदुसि मुंहिंजो दुआयूं रंग लाहींदियूं मूंखे मुस्तफ़ा करीम अची पाण दीदार कराईंदो सुभान अल्लाह वेही रहियो आहे गोॾा खोड़े छपरी ठाहे वेही रहियो आहे पर फ़ासिलो तमामु घणो आहे
उन सां गॾु ॿियो बि हिकिड़ो माण्हू गॾु वेही रहियो आहे जेको उनजो नौकर हुयो, कमकार जो ॾाढो चलाक माण्हू हुयो। उन खूह खणायो आहे, ज़मीन बि आबाद कराई आहे। उन माण्हू जो नालो हुयो यसरब, जेको तुबा सां गॾु वेठो उन माण्हू जो नालो हुयो यसरब। उन जो नालो हो। उन जे वेहण जे करे 5 7 घर 8 घर ॿिया वेहिजी विया। उन्हनि जा हारी वेठा, उन्हनि जा कारावा वेठा, उन्हनि जा कमदार वेठा, उन्हनि जा मुंशी वेठा, उन्हनि खे ॾिसी ॿिया माण्हू वेठा। अबा काथे वेंदव? चए बाबा यसरब वारी देह में, यसरब वारे ॻोठ में वेंदासीं। हाणे इहो ॻोठ मशहूर थी वियो। पोइ जॾहिं उहो तुबा त वीचारो गुज़ारे वियो, पर ख़त लिखी पुट खे ॾेई वियो, अबा मां थो मरी वञा, जॾहिं आख़िरी नबी ईंदो त ख़त ॾिजां, महबूब खे चइजां साईं तुंहिंजी उकीर में इंतज़ार करे करे गुज़ारे वियो आहे, पोइ तूं जेको तुंहिंजी इंतज़ार कंदो आहे तूं उनखे दीदार कराईंदो आहे। तुंहिंजी मोहबत में मरी वियो आहे असांजो ॾाढो, उनखे दीदार भी करा, कलमो भी पढ़ा, उनके उम्मत में शामिल कर। पर मुझा पुत्र जे करे तुझे दौर में ना अचे तो पंहिंजे पुत्र के ॾेई छॾिजां इहो ख़त। वो वरी पंहिंजे पुत्र के दे, घर जे सभिनी भातियुनि खे वसियत करे छॾियो। हाणे तुबा भी गुज़ारे वियो, उहो जेको यसरब हुयो उहो भी गुज़ारे वियो। वक़्तु गुज़रंदो वियो, वक़्तु गुज़रंदो वियो। उनजो घर कहिड़ी जाइ ते हुयो? कुबा मस्जिद वारी जाइ ते उन्हनि जो घर हुयो। जॾहिं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी आहे, हबीब हिते आया, रब फरमायो हाणे अॼु खां पोइ जेको यसरब चवंदो उहो गुनहगार। ये तव्हांखे मां रुगो डिटेल ॿुधाई आहे, हितां पोइ यसरब न चवणो आहे।